अस्सलाम वालेकुम। मां आहियां किरण नाज़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। ऐं हींअर ख़बर शामिल कयूं पिया शिकारपुर मां त शिकारपुर पीपल्स पार्टी अॻवान साबिक़ सूबाई वज़ीर ऐं मेंबर सिंध असेंबली इम्तियाज़ अहमद शेख गंगा भाई इस्पताल शिकारपुर में रिबन कटे पोलियो मुहिम जो इफ़्तिताह कयो। DHO शिकारपुर डॉक्टर वसीम शेख, डॉक्टर जहांगीर शेख, डॉक्टर अज़हर शाह, SMK कॉलेज सरबराह अब्दुर्रहमान शर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते पीपल्स पार्टी अॻवान साबिक़ सूबाई वज़ीर ऐं मेंबर सिंध असेंबली इम्तियाज़ अहमद शेख ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत सिहत शोबे में बहितरी आणण लाइ पूरी तवजो ॾेई रही आहे ऐं जदीद सहूलतूं मुहैया करण जी कोशिश करे रही आहे। हिन चयो त पोलियो जे ख़ात्मे लाइ अवाम खे सिहत खाते जे टीमनि सां तावन करणु घुर्जे त जीअं क़ौमी काज़ कामयाब थी सघे। हिन चयो त ही हिकु ख़तरनाक मुज़ी मर्ज़ आहे। उन जे बचाव लाइ पोलियो जा क़तरा पियारणु तमामु ज़रूरी आहे। उन सां ॿार पूरी ज़िंदगी जी माज़ूरी खां बची सघे थो। उन मौक़े ते मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि खे पोलियो जा क़तरा पियारिया वञनि। उन बाद मेंबर सिंध असेंबली इम्तियाज़ अहमद शेख गंगा भाई इस्पताल शिकारपुर में नईं तामीर थींदड़ वार्डन जो मुआयनो कयो वियो।